हिन दौर में सहाफ़त करण ॼण कंडनि जी सेज ते सुम्हण बराबरि आहे। रियासत सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल नाकाम वई आहे। रियासत नथी चाहे त मीडिया संदनि पोल पधिरा करे। सिंध जा सहाफ़ी रियासती अताब में आहिनि। मीरपुर माथिड़े जे DHO ऑफिस में वैक्सीनेटरनि जे एहतजाज जे कवरेज दौरान बदमस्त DHO घोटकी मंज़ूर जखराणी पारां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर बरकत मीराणी ऐं कैमरामैन उमर कोराई यानी मूं मथां तशदुद कयो वियो, जेको मज़मत जोॻो अमल आहे। DHO घोटकी जे अहिड़े अमल ख़िलाफ़ ज़िले जा सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। वॾेरनि जो वाठो DHO मंज़ूर जखराणी, जेको घोटकी ज़िले में सिहत खाते खे पंहिंजी जागीर सम्झे थो, सो सहाफ़ियुनि खे बि दड़का दाहमान करे झुकाइणु चाहे थो, जेका संदसि भुल आहे। सहाफ़ी त समाज जो आईनो हूंदा आहिनि। समाज में थींदड़ नाइंसाफ़ी खे पंहिंजे कलम सां लिखी ऐं कैमरा जी अख सां वाज़े कंदा आहिनि। उन एवज़ सहाफ़ी अज़ीतूं भोॻे रहिया आहिनि। पोइ उहे कॾहिं पुलिस गर्दी जे रूप में त कॾहिं सहाफ़ियुनि मथां हमला करे खेनि रतो रत कयो वेंदो आहे। सरकार तरफ़ां नंढनि शहरनि जे प्रेस क्लबनि ऐं सहाफ़ियुनि खे सरकार तरफ़ां के बि मरातूं न मिलण करे माली बहरान जो शिकार विया आहिनि। सिफारिशी माण्हू अचनि था, उनजो नालो खणनि था, उहे था वञनि अंदरि। बाक़ी जेके ग़रीब कैंडिडेट बीठा आहिनि उहे ॿाहिरि ई बीठा आहिनि। सुबुह खां वठी को कानून आहे, को इंसाफ़ न आहे। नाज़रीन, नंढनि शहरनि जा सहाफ़ी पुलिस ऐं बाथरनि जे अताब हेठि आहिनि। सहाफ़ी जो कलम जेतिरो ताक़तवर हूंदो आहे, समाज में सहाफ़ी खे इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। सहाफ़ी समाजी मसइलनि ते लिखे थो, जंहिं करे संदसि वरसे में कॾहिं जेल जूं सख़्तियूं त कॾहिं शहादतूं आहिनि। पर अफ़सोस त हिकु सहाफ़ी ॿियनि लाइ लिखंदे लिखंदे जॾहिं बीमारी दौरान बिस्तरे भेड़ो थिए थो त संदसि सहायता करण वारो को बि न हूंदो। सहाफ़त खे कंडनि जी सेज सम्झी पहिरें पंधु हलण वारो सहाफ़ी अवाम जो हक़ीक़ी तर्जुमान हूंदो आहे। मुआशिरे जो इहो अकाबर इंसानु आहे जेको रुख जी दीवार ते मस जे बदिरां पंहिंजे जिस्म जी रत सां तहरीर लिखी सघे थो, पर संदसि अंदर में वेठल ज़मीर खेसि लिखण ते मजबूर करे थो। असां हेल्थ जी मिनिस्टर उज़रा पेचुहो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था करियूं त सहाफ़ियुनि ते थींदड़ तशदुद जो नोटिस वठी सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। उमर कोराई, मीरपुर माथिलो।